घोटकी जो सीनियर स्टाम्प वेंडर ऐं समाजी अॻवान दादा शंकर लाल जो पुटु ऐं मशहूरु बिज़नेसमैन मुकेश कुमार जो भाइटियो भीम सीन पूरी सिंध में ॿिए नंबर ते टॉप करे कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट कंप्यूटर साइंस में BS 17 लेक्चरार जो थी वियो। उन खां अॻु भीम सीन प्राइमरी उस्ताद जे टेस्ट टॉप नंबर में पास करे प्राइमरी उस्ताद थियो हो, पर उन दौरान कुझु महीननि अंदरि अंग्रेज़ी उस्ताद जे ॾिनल टेस्ट में टॉप नंबर में पास थियण जो रिज़ल्ट अचण बाद हुन प्राइमरी उस्ताद तां इस्तीफ़ा ॾेई अंग्रेज़ी उस्ताद थियो ऐं हाणे पंहिंजे होशियारप ऐं ॾाहप ते पूरी सिंध में ॿिए नंबर ते टॉप करे सिंध हुकूमत जे कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट में लेक्चरार कंप्यूटर साइंस BS 17 थी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।